मुंहिंजा प्यारा भाउर भेनर, दोस्त यार, वॾा नंढा, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा विद्यार्थी, मुंहिंजा यार, मुंहिंजा सुञातल ऐं अणसुञातल तव्हां सभिनी खे हिन ॾियारीअ जूं लख लख वाधायूं हुजनि। अॼु ॾियारीअ जे हिन ॾींहं ते मूंखे ईअं वीचारु आयो त तव्हांखे काई सुखड़ी ॾियां। हीअ हिकु वीचार रूपी सुखड़ी आहे। उहा सुखड़ी आहे पढ़ण जी आदत। किताब अहिड़ी शइ आहे जेको तव्हांखे पंहिंजे ज़रिए आसमान ताईं पहुचाए थो, समुंड जे गहराइनि ताईं वठी वञे थो। उहो हिकु किताबु आहे जंहिंमें तव्हां मछली थी करे समुंड जे पाताल में वञी था सघो ऐं पखी थी करे हिमालय जी चोटीअ ताईं उॾामी था सघो। उहो किताबु आहे जेको सभु खंड धरतीअ जा तव्हांखे घुमाए सघे थो, तव्हांजी इमेजिनेशन खे किथां खां किथे खणी वञी सघे थो। उहो ई किताबु आहे जेको तव्हांखे रामायण बि ॿुधाए थो, महाभारत बि ॿुधाए थो, लियो टॉल्स्टॉय जी स्टोरी बि ॿुधाए थो, महात्मा गांधी जी कहाणी बि ॿुधाए थो। इन्हनि किताबनि जे ज़रिए असां साइंस बि सिखूं था, जोग्राफी बि सिखूं था, इतिहास बि सिखूं था। त छो न पाण में इहा पढ़ण जी आदत विझूं ऐं इहा सुखड़ी मां तव्हांखे वीचार रूप पेश कयां। इहा मूंखे सुखड़ी तव्हांखे ॾींदे ख़ुशी थिए थी। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे इहा पसंदि ईंदी ऐं तव्हां बि रिटर्न में इहा सुखड़ी मूंखे ॾेई सघो था, हीअ मैसेज ॿियनि ताईं पहुचाए करे। आख़िर में मां तव्हांखे ॿ कहाणियूं थो ॿुधायां जेके हिकु किताब में मां अॼु ई पढ़ियूं। हिकु कहाणी इहा हुई त हिकिड़ो गुरू हुयो पंहिंजे चेलनि खे सम्झाए पियो जेका वेदांतिक फिलॉसॉफी आहे, वेद आहिनि जेके असांजा उपनिषद, उन में माया जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त माया छा आहे ऐं सॼो संसार ई माया आहे, इल्यूज़न आहे। त इहो सभु उन जा शिष्य त सम्झी विया ऐं सम्झण खां पोइ उनखे धन्यवाद कयूं। उन वक़्तु हिकु मतवालो हाथी, मस्तानो हाथी अची उते आयो ऐं अची करे सभु डांवाडोल करे छॾियईं, वण टिण पखिड़ाए छॾियईं ऐं सभिनी खे मारणु लॻो, डुकणु लॻो। इहो ॾिसी करे साधू जेको हुयो, गुरू जेको हुओ, पहिरीं भॻो। उहो भॼंदो ॾिसी उनजे विद्यार्थी, उन्हनि जे शिष्यनि, चेलनि उनखे चयो, गुरू जी हीउ हाथी जेको आहे माया आहे, तव्हां न भॼो। त गुरूअ चयो, हा मूंखे ख़बर आहे इहा बि माया आहे, पर मुंहिंजो भॼण बि हिकु क़िस्म जी माया आहे। ऐं ईअं चई करे हू भॼी वियो। ॿी कहाणी जेका मां पूरी कंदुसि हाणे हिन मैसेज खे तव्हांजे लाइ, त आहे हिकु साधू हो ऐं साधू अकेलो रहंदो हो पंहिंजी कुटिया में। त कॾहिं ॾिठईं त हुनजी धोतीअ खे कुओ खाइणु लॻो। हाणे हिकिड़ी धोती वीचारे साधू वटि हुई, त कुए खां बचाइण लाइ हिन हिकु ॿिली पाली। हाणे ॿिली पाली त ॿिलीअ खे खीरु खपे। हाणे खीर लाइ वरी गांइ जी ज़रूरत पई। गांइ खे संभालण लाइ हिन वरी हिकु औरत खे अपॉइंट कयो। हाणे औरत खे अपॉइंट कयईं त औरत सां प्यारु थी वियुसि, हुन शादी कई ऐं शादी करे हू संसारी थी वियो। त ॾिसो, साधू हिकु ज़रूरत हूंदे पंहिंजो सन्यास छॾे करे गृहस्थीअ में पहुची, उन जी सॼी दुनिया बदिलजी वई। हाणे हीअ कहाणी त ॾिठी वञे 5-6 जुमलनि जी आहे, पर हिन कहाणी पढ़ण खां पोइ जेकॾहिं तव्हां वीचार कंदा त छा असांजी ज़िंदगीअ में बि कोई कुओ आहे? छा असां बि कोई ॿिली पाले रखी आहे? उहा कहिड़ी ॿिली आहे? थी सघे थो तव्हां बस में वेंदा हुजो ऑफिस ऐं हिकिड़े ॾींहुं वीचार आयो असां मां स्कूटर वठां। हाणे स्कूटर वरितो त पेट्रोल जी ज़रूरत पवंदी, पेट्रोल वरितो त ख़र्चु वधंदो, कंहिंखे कार बि हूंदी त वरी उन हिसाब सां ड्राइवर जी ज़रूरत पवंदी। त हीअ कहाणी भले असां पढ़ीसीं किताब में नंढड़ी, पर जेकॾहिं उन पुठियां वीचार कबो त घणो कुझु सिखी सघिबो आहे। त इहो आहे पढ़ण जो फ़ाइदो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां बि पढ़ंदा। ॿारनि सां वेही करे तव्हां 5 मिंट बि राति जो जेकॾहिं कहाणी पढ़ंदा त उन्हनि जे लाइ उनखां वॾी का ख़ुशी कोन्हे का। मुंहिंजी ज़िंदगी जा जेके तमामु बहितरीनु पल आहिनि उहे आहिनि पंहिंजे पुटनि सां वेही करे आखाणी पढ़ण जूं। मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे पुटनि पोटियुनि सां, ॾोहिटनि ॾोहिटियुनि सां वेही करे आखाणियूं पढ़ंदा ऐं उन्हनि सां वक़्तु गुज़ारींदा ऐं उनखां वधीक सुहिणी गिफ्ट तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾियारीअ ते ॾेई नथा सघो। उहे जेके यादगिरियूं आहिनि उन्हनि लाइ हमेशह रहंदियूं। त इन करे मुंहिंजी तव्हांखे इहा सुखड़ी आहे, उमेदु त तव्हां पसंदि कंदा ऐं अॼु ई कोई किताबु पढ़ंदा या कंहिंखे पढ़ण लाइ ॾींदा। वरी हिकु दफ़ो ॾियारीअ जूं तव्हांखे लख लख वाधायूं।